वॉइस ऑफ प्राइवेट ख़बर सिलसिलो जारी है। ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। पिरालो भरिसां यूसी वॾा माशून में सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर सैयद क़ाइम अली शाह जे हिदायतनि ते ऐं यूसी चेयरमैन गुलशन सोलंकी जे निगरानीअ में तरक़ियाती कमनि जो आगाज़ कयो वियो। उन मौक़े ते यूसी चेयरमैन गुलशन सोलंकीअ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इंशा अल्लाह यूसी वॾा माशून में पेवर ब्लॉक खां पोइ सोलर लाइटुनि जो अॻु में कमु मुकमल करे चुका आहियूं। हींअर पेवर ब्लॉक हर घिटीअ में हर महले में पिणु हया वेंदा, ड्रेनेज सिस्टम जो पिणु बहितर कमु कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु सफ़ा सुथराईअ ते पिणु ध्यानु पिणु ॾिनो थो वञे। हुन इहो बि चयो त ठेकेदार तबरेज़ अहमद सोलंकीअ खे पिणु हिदायतूं कयूं वियूं आहिनि त कमनि जो बहितर कमु कयो वञे। यूसी वॾा माण्हुनि में अवाम में ख़ुशीअ जी लहर ऐं उमेदनि ते क़ाइमु आहे त इंशा अल्लाह अॻिते ॿिया